सुजावल ज़िले जे 8 लख आबादी ते मुश्तमिल हाई स्कूल सुजावल माज़ी जो हैदराबाद बोर्ड में पहिरियों पोज़ीशनूं खणंदड़ मौजूदा दौर में लावारिस थी वियो आहे। स्कूल जे तबाह थियल बिल्डिंग लाइ मंज़ूर थियल 4 कमरा 2 लेबॉरेटरी हॉल जंहिं जो ठीको 3 करोड़ 46 लख रुपया मंज़ूर थिया आहिनि, पर बाअसर ठेकेदार एजुकेशन वर्क्स जे इंजीनियर जे मिली भगत सां 2010 जे ॿोॾ खां दौरान तबाह थियल बुनियाद ते ॿीहर बुनियादी कम शुरू कयो पियो वञे, जेको बोर्ड दौरान मुकम्मल तबाह थी वियो आहे। पर इंजीनियर ऐं ठेकेदार जे मिली भगत सां कम जारी रखी करे सुजावल जे हाई स्कूल में पढ़ंदड़ 1650 मासूम शागिर्दनि जी ज़िंदगी खे दाव ते लॻायो पियो वञे। वधीक ॾिसूं था सुजावल मां अमदाद पठाण जी हीअ रिपोर्ट। ई त जेको ठेकेदार आहे या केरु आहे उन सां असांजो को तइल्लु कोन्हे। जॾहिं त हीउ कमु जेको आहे सो नाक़स आहे। 2010 वारी ॿोॾ में हिते पाणी बीठल हो, जंहिंमें ही बुनियादु ख़तमु थी चुको आहे। हाणे जेकॾहिं हिन ते बिल्डिंग ठही त उहो नुक़सानु ई थींदो, जानूं ईंदियूं, जंहिंमें न उस्तादु सलामत रहंदो न शागिर्दु सलामत रहंदो। उन लाइ जेको असां हुन जा एतिराज़ु कंदासीं ऐं असां भरपूर जेको सो असां हिन ॻाल्हि ते एक्शन खणंदासीं त हीअ नाजाइज़ी असां शहर ॾींदासीं ऐं सभु गवर्नमेंट जा स्कूल में ॿार मासूम पढ़नि था, उन लाइ जेको सो असांखे नामंज़ूर आहे। इन लाइ जेको ख़तमु करे जेकॾहिं उनखे करिणो आहे कमु त उनखे नऊं बुनियादु लॻाए करे उहो पंहिंजे बिल्डिंग ठाहिनि। असांखे को बि इतिराज़ु कोन्हे। असांजो इतिराज़ु हिन बुनियाद ते आहे जेको 2010 खां बुनियादु पियल आहे, जो ख़तमु ई ज़बून हालत में आहे। इन ते करे बिल्डिंग बीठी तो किरंदी ऐं ॿार बच्चा मासूम मरंदा। इन लाइ असांखे हिन जो इतिराज़ु कंदासीं ऐं भरपूर जो माण्हू सां एहतिजाज कंदासीं त इहा शइ ईअं न थियणु खपे। जीअं त 2010 खां अॻु में जेको हाई स्कूल जो कमु हली रहियो, तक़रीबन कोरोना जे करे ऐं लॉकडाउन जी वजह जे करे कमु रुकिजी वियो। तक़रीबन इन जी 3.5 करोड़ रुपया बजट आई, टेंडर मंज़ूर थियो त स्कूल ठारायो वञे। पर इंतिहाई ॾिठो पियो वञे त हिन स्कूल में जेको बुनियादु विधो वियो आहे उहो इंतिहाई नाक़िस मटीरियल मिलियल आहे, जंहिं लाइ असीं सिंध जे वॾे वज़ीर खे मुतालबो कंदासीं त फ़ौरन नोटिस वरितो वञे ऐं ठेकेदार जे ख़िलाफ़ु सख़्तु क़दम खयो वञे। उन खां अलावा वज़ीर तइलीम खाते जो वज़ीर आहे, उन खां मुतालबो कंदासीं त फ़ौरन इन्हनि जे ख़िलाफ़ु नोटिस वरितो वञे। ठीकु आहे। बट राजा वारो कमु आहे जेको आहे सो 10 साल अॻु में जेका बोर्ड में नाकारा थियल जेको आहे सो DPC जे मथां बिल्डिंग ठाहिणु माना बाक़ाइदे ख़तरे खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। ऐं इहा बिल्डिंग अहिड़ी जॻह ते ठाही पई वञे जिते ॿारनि जो प्लेग्राउंड आहे, फिज़िकल एक्टिविटी आहे ऐं उहो ग्राउंड जेको आहे हिन ते बिल्डिंग ठहिण सां हीउ जेको ठहियल जेको स्कूल आहे उन स्कूल में ॿारनि खे रोशनी कोन थींदी, सफोकेशन थींदी ऐं उन्हनि जी जेका रोशनी आहे, अखियूं जेके आहिनि उन्हनि जूं जेके आहिनि सो मुतासिर थींदियूं। असांजो मुतालबो आहे त हिनखे जेको आहे सो हींअर बंदि कयो वञे।